दर्शन गाने वॼायूं ॿोली विझायूं। हिकु सॼण वटि वॾनि अंबनि जो बाग़ हो। बांदर बगीचे में ईंदो हो ऐं अम खाइण जी कोशिशि कंदो हो। माली हुनखे रोज़ भॼाए छॾींदो हो। बंदर सॼण खे अंबनि जे वण लॻाईंदो ॾिठो हो त हुन सोचियो अंबनि जो पौधो लॻाइण एतिरो वॾो कमु त न आहे। मां बि हिकु अंबनि जो वण लॻाईंदसि, पोइ मां पंहिंजी मर्ज़ीअ सां अंब खाईंदो ई रहंदसि। बांदर वरी कॾहिं ॾाढा अंब ज़मीन में ॻाड़े विधा ऐं रोज़ाना उनखे पाणी ॾियणु लॻो। ॿ ॾींहं गुज़री विया पर उन ॾिठो कुझु बि नथो थिए पियो। इन करे उनखे खोदियो ऐं ॾिठो ऐं वरी बंदि करे हर रोज़ ईअं कंदो रहियो पर कुझु न थियो। हारे करे संतोष न हुअण जे कारण उनखे खोदे करे वरी अंब खाई वरिता। जीवन में कुझु बि पाइण जे लाइ, पंहिंजे लक्ष्य खे हासिल करण लाइ असांखे सब्र ऐं परिश्रम जी ज़रूरत पवंदी। असांजो सब्र अगरि अध में ई टुटी थो वञे ऐं पंहिंजी सॼी महिनत परिश्रम खे बि विच में ई था छॾे ॾियूं त पोइ कॾहिं बि असां पंहिंजी मंज़िल लक्ष्य खे कॾहिं बि पूरो न करे सघंदासीं। जय झूलेलाल एंड ओम शांति।